सो आउं जेके भी 2-2.5 मिंट ये वरता इन्हनि जे लाइ त असीं यकीनन आउं जेका दिली ख्वाहिश हुई जेका मुंहिंजी त आउं नंगर चना खे ॿुधंदुसि ऐं सोशल मीडिया ते हलियो साईं सूफ़ी साईं जानण चंद साईं तो उनखे बि ॿुधंदुसि त आउं अव्हां खां माज़रत कंदे पंहिंजी जॻह ते वियां थो ऐं तव्हांखे इहा गुज़ारिश आहे त मट सो असांजो ही नंगर लखां जे मट आहे उन्हनि सरकारी ऐं बेमान अदीबनि जे ही उहो वतन जो सिपाही आहे जेको मज़लूमनि मागूमनि जो आवाज़ आहे अबरे सबरे हाल आहे पंहिंजा किताब छपाए पियो पंहिंजो पोरियो करे पियो पंहिंजे ईमान जी सलामतीअ सां पंहिंजे वतन जी पंहिंजी धरतीअ जी पंहिंजी क़ौम जी